नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भान सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त अॼु सखी सलेमान शाह कॉलोनी जे रवासण बाअसर वापारी मोहम्मद उमर मेमण ऐं उन जे औलाद मोहल्ले जे मेन गेट बंदि करण ख़िलाफ़ एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो आहे त हीअ घटी 11 फुट काफ़ी सालनि खां पुराणी निकितल आहे ऐं हिन घटी में ज़मीन जे हेठियां पाणी जी पुराणी मेन लाइन ऐं गैस जी बि तमामु पुराणी लाइन लॻल आहे, जंहिंखे बि हिन बाअसर वापारी हेवी मशीनूं खणी कुटाई कई आहे, जंहिंमें इहा गैस लाइन बि लीक थी वई आहे, पर गैस ऑफिसर बि को बि तदारक न कयो। वधीक एहतजाज कंदड़ मोहल्ले जे रवासिन वधीक मीडिया खे ॿुधाईंदे चयो आहे त अॼु वरी हिन घटी खे आख़िरकार बंदि करे रहिया आहिनि त असां ऐं हुन जो कमु करण खे रोकरायो त असांखे पुलिस घुराए गिरफ़्तार करायो। वधीक मोहल्ले जे रवासिन मेमण बिरादरी ऐं वसवारनि खे डीसी जामशोरो, एसएसपी जामशोरो, असिस्टेंट कमिश्नर सेवण, डीएसपी सेवण मुख्तियारकार सेवण ऐं एसएचओ भान सईदाबाद जिन खे अपील करियूं था त असांजी हीअ अचण वञण जी काफ़ी सालनि खां पुराणी घटी आज़ाद कराए ॾिनी वञे, न त वधीक असां मजबूर थी एहतजाज खे वसी कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।